जे 62 साल में 5 साल अवाम वो दौर ॾिठो, उहा सियासत ॾिठी जंहिं सियासत सॼी दुनिया में रंग लातो आहे ऐं ख़ुशहाली आती आहे। उहो हुयो शहीद भुट्टे वारो दौर, जंहिंमें हुन नज़रियाती ऐं असूलनि ते ॿधल सियासत कई। हुन अवाम खे मंशूर ॾिनो, शऊर ॾिनो। हू अवाम वटि प्रोग्राम खणी वियो ऐं उन्हनि खे ॿुधायई त जेकॾहिं तव्हां मुंहिंजो साथ ॾींदव त हे जेको प्रोग्राम आहे उहो अमल में ईंदो ऐं तव्हांजा दुख ऐं सूर दूर थींदा। अवाम हुन सां साथ ॾिनो। तूं इक़्तिदार जे कुर्सीअ में वेठो ऐं उन घड़ीअ खां वठी हुन पंहिंजा वाइदा जेके अवाम सां कया हुआ उहे पूरा करणु शुरू कया। उनजो मां ख़ुदि शाहिद आहियां जो उन मुहिम में असां बि मौजूद हुयासीं। ऑफिसूं बंदि कोन थींदियूं हुयूं, राति ॾींहुं कमु हलंदो हो, ऑफिसूं बंदि कोन थींदियूं। वॾा वॾा ऑफिसर जिन अयाशीअ जी ज़िंदगी गुज़ारी हुई, किन खे दिलि जा दौरा पिया पवनि त के वेठे वेठे बेहोश थी पिया वञनि, त ते मोकलूं वठी भॼी पिया वञनि, त के वरी इस्तीफ़ाऊं पिया ॾियनि। पर वाइदनि पूरे करण वारो सिलसिलो जेको हो सो उन घड़ीअ खां वठी शुरू थियो ऐं आख़िर ताईं हली। मूंखे उहो दौर यादि आहे जो असां ॿाहिरि निकिरंदा हुआसीं रस्तनि ते त माण्हू झुमिरियूं बीठा खेॾंदा, इस्तक़बाल थींदा हुआ। चौक गिर्द कमु पियो हलंदो हो, रस्ता पिया ठहंदा हुआ, स्कूल पिया ठहंदा हुआ, अस्पतालूं पिया ठहंदियूं हुयूं, नौकरियूं मिलंदियूं हुयूं माण्हुनि खे, तालीम पई मिले माण्हुनि खे, स्कूल पिया ठहनि, ॿिया तरक़ियाती कम पिया थियनि। इन हद ताईं जो मां पंहिंजे सिंध जे चीफ मिनिस्ट्रीअ जे हैसियत में रेडिया माण्हुनि में विराया त जीअं हे ख़बरूं ॿुधनि वाहड़नि में, ॻोठनि में, वाढनि में, भरपटनि में हे ख़बरूं वेठा ॿुधनि त उन्हनि जी ठाहियल हुकूमत कीअं अवाम जे ख़िदमत में मसरूफ़ आहे ऐं छा थी रहियो आहे। इन जे मुक़ाबले में अॼु छा ॾिसी रहिया? कूड़नि वाइदनि ते ॿधल सियासत। हिननि बेनज़ीर जे खून जे सूरत हाल में भरपूर फ़ाइदो वठी तव्हांखे यादि हूंदो त बेनज़ीर जे क़त्ल खां पोइ जॾहिं इलेक्शन 2-3 ॾींहं पोइते कई वई त हे परेशान थी विया। हिननि सम्झो त मता माण्हुनि खां इहा ॻाल्हि विसरी वञे, मता माण्हू हेॾे होॾे ॾिसण लॻनि ऐं असांखे वोट न ॾियनि। उनजे खून मां हिननि भरपूर फ़ाइदो वठी अवाम सां वाइदा कया त जेकॾहिं तव्हां असांखे वोट ॾींदव त असां हुकूमत ठाहे ऐं असां बेनज़ीर जे खून जो बदिलो वठंदासीं। असां अवाम खे रोटी कपिड़ो मकान ॾींदासीं, असां अमन अमान क़ाइम कंदासीं। हर क़िस्म जा वाइदा करे हिकिड़ो बि वाइदो हुननि जी ते पूरो कोन कयो। ॿियो रोटी कपिड़ो मकान त ठहियो पर सिरत जी सलामती कोन था ॾेई सघनि। हितां जी जेकी इंतज़ामिया आहे, पुलिस आहे, मुहाफ़िज़ आहिनि, असां सां त एतिरी वेदना आहे जो असां रते तेरे में गड़ी ख़ुदा बख़्श बि आहे। गड़ी ख़ुदा बख़्श भुट्टे ख़ानदान जे हिकिड़ी शाख जो क़ब्रिस्तान आहे जिते शहीद भुट्टो, शहीद बेनज़ीर, शहीद शाहनवाज़, शहीद मुर्तज़ा असांजा वॾा औरतूं मर्द उते दफ़न आहिनि। हाणे हे मगरमच्छ जॾहिं ॾिसनि था त अवाम बेज़ार थो थिए त
अवाम असांजो असली चेहरो ॾिसी असांजी बदनीयतीअ खां वाक़ुफ़ थी वियो आहे त भॼंदा ईंदा आहिनि गड़ी ख़ुदा बख़्श अते उते कब्रिस्तान में मंगर मछ वारा घोड़ा ॻाईंदा आहिनि। मगर मछ उहा भला आहे जेको खाईंदो बि आहे त रोईंदो बि आहे उनजी आवाज़। उते इहो यलखार आहे हिननि मगरमच्छनि जी इंतज़ामिया सॼी हिननि जे पहिरे में मसरूफ़ आहे। थाणे ते को पुलिस वारे को फुरियल को लुटियल थाणे ते फरियाद खणी थो वञे उते पुलिस वारा ई कोन्हनि। अरे बाबा काॾे विया कि VIP ड्यूटीअ में विया आहिनि फलाणो आयो आहे कहिड़ी ख़ुदा बख़्श कब्रिस्तान में तो उन ते पहरो थो वञे। सॼी इंतज़ामिया जेका आहे ख़ासि करे मुहाफ़िज़ जेके आहिनि कानून नाफ़िज़ करण वारा आहिनि न सिर्फ़ उते पर ॿियनि इलाक़नि में बि वज़ीरनि ते सलाहकारनि ते जियारनि ते उन्हनि जे चमचनि ऐं ख़ुशामदनि ते दरबार ते पहरे ॾियण में मसरूफ़ आहे। अवाम सफ़ा निंदड़ को ॿियो फुरिजे लुटिजे घर बि सलामत कोन्हे। जान जी सलामती न ॾिनी अथऊं सिरत जी सलामती न ॾिनी अथऊं इज़त गैरत जी सलामती रोटी कपिड़ो मकान वारो ॾींदा। हा हिननि रोटी कपिड़ो मकान ॾिनो आहे हिन साल जे अर्से में ख़ूब ॾिनो आहे कंहिंखे पंहिंजो पाण झुकी वेह कढी आहिनि मिनिस्टरनि जा जेके ताज़ी भरियल आहे बुख पिया भरंदा हीअं चिटियूं पयूं हूंदियूं आहिनि उन्हनि जा गिटा वञी नक था लॻाइनि। रोटी चांवर रोटी था खाइनि कपिड़ो अरे साईं अखियुनि सां ॾिठासीं त जेके गोॾियूं वधीक हूंदा उहे वरी हाणे सूट था पाइनि। सूट बणिजी आहे साईं कपिड़ो मिली वियो न रोटी बि मिली वई कपिड़ो बि मिली वियो। हाणे मकान साईं सरकारी मकान महलात आहिनि एयर कंडीशन महलात आहिनि पराठो गाॾियूं बीठियूं आहिनि 75 लख जूं तूं तारा था वञनि वॾियूं निंडूं वॾा आराम आहिनि। हिननि वाइदो पूरो करे छॾियो रोटी कपिड़ो मकान ॾिनो पर पंहिंजो पाण खे खाई ठहकियल इहा तव्हांखे ख़बर आहे त हर हिकु मिनिस्टर जो ख़र्चु हर हिकु महीने में 6 करोड़ रुपया हर हिकु मिनिस्टर जो ख़र्चु 6 करोड़ हिकु मिनिस्टर ते ख़र्चु आहे। ऐं मिनिस्टर केतिरा लॉजियूं मिनिस्टरनि जूं जॾहिं मां सिंध जो चीफ मिनिस्टर हुयुसि त रुगो 11 मिनिस्टर हुया अॼु 80 खां वधीक मिनिस्टर आहे। हाणे इहो रुगो सिंध जी थो ॻाल्हि कयां मर्कज़ में 90 खां वधीक मिनिस्टर आहे। हिकु पोर्टफोलियो जेको हिकु पोर्टफोलियो हूंदो मुवासलात जो पोर्टफोलियो मर्कज़ में मां हलायो ऐं उहो हिकिड़े मां हलायो हिकिड़ो वधीक। अॼु मुवासलात वारे खे महकमे खे तोड़े 4 वज़ीर था हलाइनि साईं। उहो साईं पोस्ट ऑफिस जे लाइ बि मिनिस्टर